वगण बरसा गोट खुदा बख्श मुगेरी उबेदाणी तुन्यो कंबरकोट माई दरबान दातू तीवणा अलिया साबो हेतम सोऊ ऐं जानीबंद समेत ॿियनि केतिरनि ई नंढनि वॾनि ॻोठनि खे वगण लालूराक ऐं नसीराबाद सां मिलाईंदड़ रोड ज़बून हाल थी वियो। गुज़िरियल 25 सालनि खां वठी रोड जी मरम्मत न थी सघी रोड मुकमिल तौरु तबाह थी वियो। रोड जी मरम्मत न थियण करे हंधा हंधा उखड़ी वियो। पथरनि तां हलण सबबि हादसा पिणु मामूल बणियल। जॾहिं त रोड मुकमिल तौरु तबाह हुअण करे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी 10 मिंटनि जो सफ़र 1 कलाक में करण लॻा। रहवासी कंहिं बि एमरजेंसी जी सूरत में अस्पताल ताईं पहुचण में बि केतिरनि ई ॾुखाइनि खे मुंहुं ॾियण लॻा। जॾहिं त ॻोठ खुदा बख्श मुगेरी वाया जानीबंद रोड ज़बून हुअण करे ॻोठाणनि जूं लखें रुपयनि जूं नयूं मोटर साइकिलूं 6 महीननि में ई ख़तम थी वञनि थियूं। ॻोठाणनि ऐं नौजवान इताद कंबरकोट पारां गुज़िरियल 6 महीननि खां रोड जी मरम्मत लाइ एहतजाज पिणु कयो आहे, पर तके जे चूंडियल नुमाइंदनि MNA आमिर मक्सी MPA बुरहान खान चांडियो संदन एहतजाज जो को बि नोटिस न वरितो। उन हवाले सां कंबरकोट वासिन TSN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त खुदा बख्श मुगरे खां वठी वाया जानीबंद ताईं रोड जी हालत इंतिहाई ख़राब आहे। MNA MP हर इलेक्शन जे टाइम उन खां अवल अचनि था ऐं सभई वाइदा था कनि त बाबा असांखे वोट ॾियो। इलेक्शन खां बाद 7-8 कसम खणी था वञनि। कहिड़ा कसम मां ॿुधायां त तव्हांखे रोड ठाहे ॾींदासीं ऐं छा था चवनि बाबा आयो असांजा मुर्शिद आहियो फ़क़ति वोट ॾियो। वोट वठण खां अवल तव्हां रोड जी मरम्मत कराए ॾियो, पोइ वोट जी गुंजाइश कयो। नौजवाननि जो मुतालिबो इहो ई आहे त रोड ठाराए ॾियो। हिन रोड सां असां सफ़र इंतिहाई असांजो मुश्किल आहे। जेकॾहिं असां को रशको थियो या मसवाड़ ते को कंहिंखे चऊं था अचो त उहे डबल ते ॾिहाड़ी ते बि चवनि था न डबल असांखे ॾियो त बि असां न ईंदासीं। सो तव्हांखे गुज़ारिश था कयूं त खुदारा असांखे रोड जी सहूलियत फराहम कयो। सो खुदारा तव्हांखे हर हर गुज़ारिश था कयूं त असांखे रोड जी सहूलियत फराहम कयो। 25 साल थी चुका आहिनि। असां वटि 5 साल खां बाद ईंदा आहिनि त चवनि था त तव्हांखे बसि हींअर रोड ठाहे ॾींदासीं। वोट वठी ईअं ग़ाइब थी था वञनि, का नज़र ई कान थी पए हिननि जे मथां। अचो असांजो हालत ॾिसो त कहिड़ो हालत लॻो पिया हिते। हे असांजो ज़ुल्म लॻो पिया, पर रोड त ठाराए ॾियो न यार, कम से कम। सॼी दुनिया जा रोडूं रस्ता नालियूं ठही आहे, असांखे रोड सिर्फ़ु खपे, ॿियो कुझु बि असांखे कोन खपे। गुज़ारिश कयूं था महिरबानी करे हाल खां वठी माई दरबान ताणी जानीबंद ताणी रोड सफ़ा ख़तम आहे। केरु सवारी वारो बि नथो अचे। एमरजेंसी में असां वॾा परेशान था थियूं। कोई अहिड़ो वक़्तु अची वञे जो कंहिं 12 बजे डिलीवरी थिए थो, कंहिं गाॾी वारे खे चवंदा असां हेॾे ईंदासीं न असां टायर फस्ट थी वेंदा। महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾियो। इलेक्शन थिए थो, चओ था त बसि इलेक्शन गुज़रे त साईं 2-3 ॾींहं ते तव्हांजो रोड तयारु इंशाल्लाह। पथर लहंदा, हर शइ लहंदा। महिरबानी करे असां गुज़ारिश आहे, अर्ज़ु आहे तव्हांखे, तव्हां नवाबनि खे बि अर्ज़ु आहे, MNA MP तव्हां ई नवाब आहियो, सरदार आहियो, महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾियो। असांखे तमामु तकलीफ़ आहे, ॿियो असांखे कुझु न मिलंदो, सिर्फ़ु इहो रोड बिजली जो असांखे सुख न आहे। ॿियो असांखे छा मिलंदो? असां स्कूटर ते वञूं था फाल ताणी त पेट में सूर थो पवे। वॾो अफ़सोस आहे MNA MP ते। 20 साल 25 साल थी विया आहिनि। असांजो उमिरि बि इहो 25-26 साल आहे। असां पैदा थिया त रोड इहो आहे, भॻल पियो आहे। असां लाड़काणे वञूं था कंहिं कमकार लाइ त असांखे वायो छा असांजो फ्रिज खणी वञे या सोलर प्लेट खणी कहिड़ो बि चइबो आहे इन रोड खां भॼी पियो त असां ज़िम्मेदार न आहियूं। माना असां लाड़काणे ते मशहूर आहियूं, लाड़काणे डिवीज़न ताईं जिते आबादी न आहे उते रोड ठाहिया पिया आहिनि। असांजे हिते हज़ारे ॻोठ आहिनि, हज़ारे आबादी आहे। असांजो पोलिंग ॻोठ आहे, पोलिंग स्टेशन आहे असांजो ॻोठ। पोइ बि MNA MP अचनि था पर रोड खे नथा ॾिसनि। उन्हनि जा वॾा पेचारा आहिनि, उन्हनि जो पथर उॾी थो वञे, पथर गाॾियुनि खे त बि उन्हनि खे ख़बर नथो पए। पर असांखे ख़ुदा रा असांजी मदद कयो, असांखे रोड ठाहे ॾियो। असांखे पथर लॻनि था बूथनि में, पेरनि में। असां काॾे वञूं था दवा लाइ त ॿीहर माना अञा मरीज़ थी था अचूं। अहिड़ो मुसीबत असां किथे न ॾिठो आहे जेको असां सां मुसीबत आहे। ख़ुदा रा असांखे रोड ठाहे ॾियो। असां कुझु बि नथा वठूं, न का शइ असांखे खपे, न नाली, न सोलर प्लेट, का शइ न खपनि। असांखे सिर्फ़ु रोड खपे। ख़ुदा रा महिरबानी कयो। ॻोठाणनि इहो पिणु चयो त असां PPA जा वोटर आहियूं ऐं असां हर दौर में PPA जे उमेदवारनि खे ई वोट कंदा आहियूं, पर असांखे हमेशह नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। ॻोठाणनि तक जे MNA मीर आमिर ख़ान मक्सी, MPA बुरहान खान चांडियो ऐं PP अॻवान मीर नादर ख़ान मक्सीअ खे अपील कई आहे त संदन रोड ठाराए वञे त जीअं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी आराम सां सफ़र करे सघनि।